बिशा में बियो मैंगो ऐं हैंडीक्राफ्ट एक्सपो जो इफ्तिताह कयो वियो आहे। डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद यूसुफ शेख पारां 2 रोज़ा फेस्टिवल जो इफ्तिताह कयो वियो। ज़िले इंतज़ामिया तरफ़ां मुनक़िद कयल बिशा जे GHT सोरली हॉल में मुनक़िद कयल फेस्टिवल 2 ॾींहं जारी रहंदो। एक्सपो जी शुरूआति दमूरे जी तंद सां भिटाई जी वाई सां कई वई। एक्सपो में अंबनि जे 40 खां वधीक क़िस्मनि जा स्टॉल क़ाइमु कया विया, जिन में सिंधड़ी, लंगड़ो, लाल बादशाह, फजरी, अनवर, रतवल, बेंगणपली ऐं ॿिया शामिल आहिनि। हथ जे हुनर झंडीअ में शामिल मुख़्तलिफ़ सक़ाफ़ती शयुनि, अजरक सक़ाफ़ती वॻनि जी बि नुमाइश लॻाई वई आहे। इफ़्तिताही तक़रीब में महिमान ख़ासि तौरु हुअण बावजूदि सूबाई वज़ीर शिरकत न कई। डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद यूसुफ शेख, असिस्टेंट कमिश्नर हाला डॉक्टर मज़ाहिर अली बुरड़ो, DSP हाला मोहम्मद याकूब बुरड़ो समेत मुख़्तलिफ़ खातनि जे अमलदारनि तरफ़ां शिरकत कई वई। डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद यूसुफ शेख जो चवणु आहे त अॼोके एक्सपो जो मक़सदु मटियारी ज़िले जे अंबनि जी जिन्सनि जी नुमाइश करणु आहे। अंबनि जा 40 खां वधीक जिन्स ऐं हुन मां तयारु थींदड़ मुख़्तलिफ़ शयूं तोड़े मुख़्तलिफ़ हथ जे हुनर जा स्टॉल लॻाया विया आहिनि। हथ जे हुनर खे हथी ॾियण ऐं अंबनि जी जिन्सनि खे ॿाहिरि एक्सपो करणु चाहियूं था। एक्सपो 2 ॾींहंनि ताईं जारी रहंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।